मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं हिकु माण्हू क़ुर्बानी जे जानवर में मुख़्तलिफ़ हिसा ॾेई सघे थो। मसलन तौरु हिकु हिसो जेको वाजिबु आहे, ॿियो हिसो ईसाले सवाब लाइ ऐं ॿ हिसा अक़ीक़े लाइ। बिल्कुलु करे सघे थो साईं। अक़ीक़ो जेको ॿारु थींदो आहे न, कंहिं माण्हू ॿारु पैदा थियो, हाणे वेझड़ में ॿारु पैदा थियो, त जेकॾहिं जानवर जे उज़ई जे जानवर में पंहिंजा हिसा ॾियणु चाहे थो न अक़ीक़े जा, बिल्कुलु ॾेई सघे थो, जाइज़ अमल आहे। मसलन तौरु 7 उन जे अंदरि हिसा आहिनि। साईं हिकिड़ो हिसो मुंहिंजे भाउ जो आहे, हिकिड़ो हिसो मुंहिंजो पंहिंजो जेको मुंहिंजे मथां वाजिबु आहे, हिकिड़ो हिसो ॾाॾे जी नियत आहे, ऐं जेके 2 हिसा जेके 2 छेलनि जो हुकुम आहे न, ॿारु पैदा थिए त पुट पैदा थिए त घणा छेला, 2 छेला ज़िब करणा आहिनि। त अहिड़ी तरह साईं मूंखे पुट बि थियो अल्हम्दुलिल्लाह। हाणे उहे बि मां 2 हिसा इन जे अंदरि एड करणु चाहियां थो, त बिल्कुलु साईं उनखे अक़ीक़े जे 2 छेलनि खे इन जानवर जे अंदरि एड करे सघो था, ऐं उहो बि जेको अक़ीक़ो बि इन ज़िबई सां गॾु जेको उहो अदा थी वेंदो। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा।